हैदराबाद मामला सां एक ब्रेकिंग न्यूज़ शेयर पिया कयूं। हैदराबाद ज़िले इंतजामिया सिंध हुकूमत तरफ़ां जोड़ियल SOPs ते अमल कराइण में मुकम्मल तौर नाकाम थी वई। सिंध हुकूमत तरफ़ां पाबंदी बावजूद शहर जे मुख़्तलिफ़ चौराहनि ते कुर्बानी जा जानवर विकिरो थियण लॻा। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, छा अपडेट्स आहिनि? जी हाँ, बिल्कुल। हैदराबाद ज़िले इंतजामिया सिंध हुकूमत जोड़ियल SOPs ते अमल करण में मुकम्मल तौर ते नाकाम थी वई आहे, जॾहिं त ज़िले हुकूमत तरफ़ां घणी रश करण या मुख़्तलिफ़ माण्हू जमा करण ते 144 लागू थियल आहे, जॾहिं त लॉकडाउन वारी बि सूरत हाल आहे। पर शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वॾे तइदाद में जेके भाॻिया आहिनि उहे क़ुर्बानी जा जानवर विकिरो करे रहिया आहिनि, जॾहिं त शहर जा जेके मुख्य चौक आहिनि, गिदू चौक आहे, काकू चौक, लतीफ़ाबाद 12 नंबर, खुदा हाफ़िज़ रोड, शाहीन आर्किड, हाली रोड, उनखे अलावा क्लास मार्केट समेत शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वॾे तइदाद में मुख़्तलिफ़ जेके भाॻिया आहिनि उहे जानवर विकिरो करे रहिया आहिनि, जॾहिं त वॾे तइदाद में शहरी जेके आहिनि उहे पिणु बिना मास्क जे, बिना कंहिं सोशल डिस्टेंस जे उते गॾु थियल आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त माज़ी में हैदराबाद में हर साल 1 महीनो अॻु हिकु फिड़ी लॻंदी आहे, जेका जंहिंमें वॾे तइदाद में जेका ख़रीदारी हूंदी आहे उहा पिणु जानवर क़ुर्बानी जे जानवरनि जी ख़रीदारी थींदी आहे। पर हिन साल कोरोना वायरस सबबु अञा ताईं अहिड़ी का पॉलिसी न जुड़ी सघी आहे जंहिं सबबु मालफिड़ी क़ाइमु कई वञे। इन हवाले सां मुंहिंजी डिप्टी कमिश्नर हैदराबाद सां ॻाल्हि ॿोल थी आहे। हुनजो चवणु आहे त हुकूमत तरफ़ां हुनखे कंहिं बि क़िस्म जूं इंस्ट्रक्शन्स न ॾिनी वयूं आहिनि मालफिड़ियूं क़ाइमु करण जूं, पर मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हुनखे इंफॉर्मेशन मिली आहे त वॾे तइदाद में जेके भाॻिया आहिनि उहे क़ुर्बानी जा जानवर विकिरो करे रहिया आहिनि, जंहिं ख़िलाफ़ पिणु सुभाणे खां क़ानूनी कार्रवाई शुरू कई वेंदी। जी अब्दुल रसूल, जी महिरबानी।